नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़यामत ॾींहुं अल्लाह ताला टिनि शख़्सनि जी तरफ़ जेको आहे पंहिंजी रहमत जी नज़र बि न कंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि खे पाक बि न कंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि खे माफ़ बि न कंदो। पोइ साहबा वेठा हुया त पोइ साहिबनि चयो या रसूल उहे कहिड़ा शख़्स आहिनि जंहिंजी तरफ़ अल्लाह ताला रहमत जी नज़र बि न कंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि खे पाक बि न कंदो ऐं अल्लाह ताला उन गुनाहनि खे माफ़ न कंदो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि शख़्सनि में पहिरियों जेको शख़्स आहे उहो आहे जेको पोड़प जी हालत में बि ज़िना खे न छॾे। त साहिबनि चयो या रसूल ॿियो? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿियो उहो शख़्स आहे जेको पंहिंजी गुरबत में ऐं पंहिंजी मुफ़लिस जी हालत में तकबुर खे जेको आहे न छॾे। ऐं टे नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो बादशाह जेको हमेशह कूड़ ॻाल्हाए। इन टिनि शख़्सनि जी तरफ़ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला न रहमत जी नज़र कंदो, न अल्लाह ताला इनखे पाक कंदो, न ई जेको अल्लाह ताला इन गुनाहनि खे जेको माफ़ कंदो, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला इनखे जहन्नम में दाख़िल कंदो। छो त पहिरियों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोड़प जी हालत में ज़िना न करे, यानी इहा उहा हालत आहे ऐं उहा उमिरि आहे जो इन उमिरि में इंसानु आख़िरत जी तरफ़ जेको हलियो वेंदो आहे ऐं पोड़प जेकी आहे इंसान खे आख़िरत सां मिलाइण वारो हिकिड़ो सबबु थिए थी। छो त इन मौक़े में अमूमन इंसानु जेको आहे गुनाह न कंदो आहे, इंसान खे हया थींदो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ तरफ़ जवानी जी ज़िंदगीअ तरफ़ जेको आहे उनखे शर्म महसूसु थींदो आहे। त इन जेको आहे मां हालत में यानी अल्लाह ताला खे इन उमिरि में मां अल्लाह ताला खे जेको आहे राज़ी कयां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन खां बाद में बि उहो बदमाशी ऐं बेहयाई तरफ़ जेको आहे राग़िब थिए त अल्लाह ताला क़यामत ॾींहुं उन तरफ़ रहमत जी नज़र बि न कंदो ऐं अल्लाह ताला पाक बि न कंदो, उनखे अल्लाह ताला जहन्नम में दाख़िल कंदो।